नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गढ़ी यासीन में ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी यासीन ॻोठ नओं अमरोटी शहर जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग अटकल 10 खां 12 सालनि खां किरी मिट्टी जो ढेर बणिजी वई है। तक जा चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतज़ामिया जी वेगी माह वारो वेधन जारी है। केतिराई भेरा दाहूं करण बावजूद कंहिं बि आला अमलदारनि खे रहम न आयो है। ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल है। 1100 घरनि ते मुश्तमिल ॻोठ नओं अमरोटी शायद इन्हनि खां विसरी वियो। हिन सिलसिले में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान चयो त असां केतिराई दफ़ा ज़िले इंतज़ामिया खे लिखत में दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, तंहिं बावजूद भी को खड़तेल न निकितो है। सिर्फ़ कम कागज़ी कार्रवाई ताईं महदूद रहियो है। असीं ज़िले इंतज़ामिया आला इख्तियारनि खां मुतालबो करियूं था त स्कूल जी बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। बार बार असांजे प्राइमरी स्कूल गवर्नमेंट बॉयज़ न्यू अमरोड जी बिल्डिंग ख़त्म थियल आहे केतिरनि सालनि खां। हिन जंहिं जा तव्हांजे साम्हूं असां वेठा आहियूं, इहा बि मिडिल स्कूल जी बिल्डिंग आहे ऐं हीअ बि ख़तरे खां ॿाहिरि न आहे। हिन मिडिल स्कूल जा जेके शागिर्द हुआ उहे हाई स्कूल जी बिल्डिंग में विया आहिनि, उनखे बि 8-10 साल थी विया आहिनि। हिन जी हालत जे बावजूद बि असां जॾहिं चापड़ किरी रहिया आहिनि, असां 500-600 जी दाख़िला आहे, 400 ॿार दाख़िल आहिनि, 21 जा 250 ॿार उहे आहिनि। असांखे पंहिंजे ऑफिसर साहिबनि खे बि अर्ज़ु करे चुका आहियूं, असांखे ख़ुदा रा पंहिंजे असांजे हालत जो रहम करे असां ते स्पेशल महिरबानी करे जेको असांजे वस में आहे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ते हिकु नज़रसानी कयो। स्कूल ठारायो ॾियणो वञे 15 साल थिया असां हिते ई वेठा आहियूं, मिडिल स्कूल में वेठा आहियूं, असां प्राइमरी स्कूल किरी पिया आहिनि। इन करे दरख़्वास्त कयूं था त हुकूमत खां असांखे स्कूल ठाराए ॾियणा वञनि। बहुत लटा स्कूल ठहियल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।